औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो अल्लाह जे नाले सां जेको पालणहार हुजण सां गॾु बाज़ारो आहे। सभु तारीफ़ूं उन ज़ात जूं ई आहिनि जंहिं ही जान ख़ल्क़ियो आहे ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे असां लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। ऐं शहज़ाद हुसैन महार प्रोग्राम तिबी इमदाद जो मेज़बान मोज़िज़ सामिन ऐं हिन प्रोग्राम में कई आयल महिमान ख़ास अस्सलामु अलैकुम। जीअं त अॼु जो ही प्रोग्राम इब्तिदाई तिबी इमदाद या तुर्त इलाज बाबति आहे। प्यारा दोस्तो, जॾहिं बि कंहिं हादसे या ज़मीनी तोड़े आसमानी आफ़तनि सबबि इंसाननि जो माली या जानी नुक़सानु थींदो आहे त हमदर्दी ऐं सहायता लाइ आसपास जा माण्हू डोड़े अची पहुचंदा आहिनि ऐं इंसानी जाननि खे बचाइण लाइ पिणु कोशिशूं कंदा आहिनि। या कंहिं हादसे जे शिकार थियल इंसान जी जान ख़तरे में ॾिसबी आहे त हिकदमि घुर्बल उपाउ वठंदा आहिनि। अहिड़े वक़्ताइती इमदाद खे तुर्त इलाज या इब्तिदाई तिबी इमदाद चइबो आहे। जॾहिं बि कंहिंखे को बिजली जो शॉक या झटको लॻे थो, बिजली जी तार में फासी पवे थो या धक लॻण सबबि रतु वेहे थो या कंहिंखे नांग ॾंगे थो, को बाहि में सड़ी पवे या को पाणी में ॿुॾे थो त तन जी हयाती बचाइण लाइ असांखे धारदार तरीक़ा इस्तेमालु करणा पवनि था। जेकॾहिं मामूली क़िस्म जे तबे इमदाद जी ज़रूरत पवे थी त मक़ामी तौर ते उनजो इलाज कयो वञे थो, पर शदीद क़िस्म जी हालत में जंहिंमें हयाती वञण जो ख़तरो सम्झो वञे थो धकीअ खे अस्पताल पहुचायो वञे थो। हिते असीं अहिड़नि मामलनि में इब्तिदाई तबे इमदाद जे कुझु तरीक़नि बाबति पंहिंजे महिमाननि खां राय वठंदासीं। हाणे आउं अर्ज़ इत्मास कंदुसि मोहतरम जनाब इत्शाम साहब खे उहो असांखे ॿुधाए त जेकॾहिं को शख़्स बिजली में अची वञे थो त उन हालत में असांखे छा करणु घुरिजे। प्यार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आऊं मोहम्मद एहतशाम पढ़ंदड़ क्लास 7 आऊं अवां खे ॿुधाईंदुसि त बिजली जे झटके लॻण जी सूरत में अवां खे कहिड़ा उपाउ वठण घुरिजनि। बिजली जे झटके लॻण जी सूरत में को माण्हू बिजली जी तार में फासी पवे थो त उनखे बचाइण लाइ बिजली बंदि कजे या सुकल काठी सां फाथल माण्हू खे आज़ादु कराइजे। साह बंदि थियण जी हालत में हथरादू तरीक़े सां साह खणाइजे, संदसि जिस्म जी चुरप रोकजे। उन खां पोइ अहिड़े शख़्स खे यकदम के वेझे अस्पताल पहुचाइजे। यादि रखो त आली शइ या पसराईंदड़ मादे सां बिजली जी तार में फाथल शख़्स खे न छॾाइजे। पोसल वारी जाइ, आले कपिड़े, आली जुती सां फाथल शख़्स जे वेझो न वञिजे, छाकाणि त आलाइण सबबि छॾाइण वारो शख़्स पाण बि फासी सघे थो। हाणे आउं अर्ज़ इत्मास कंदुसि मोहतरम जनाब काशिफ सयाल खे तूं असांखे ॿुधाए त जेकॾहिं कंहिं शख़्स खे नांग ॾंगे थो त उन हालत में असांखे छा करणु घुरिजे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। आऊं काशिफ अली पढ़ंदड़ क्लास 7 आऊं अवां खे आगाही ॾींदुसि नांग ॾंगण जी सूरत में अवां खे कहिड़ा उपाउ वठण घुरिजनि। नांग ॾंगण जी हालत में ॾंग लॻल हंध खां थोरो मथे रस्सी, रुमाल या अॻड़ी सां उहो हिसो एतिरो त ज़ोर सां ॿधिजे उन ॿध में आंगुर न वञी सघिजे। ईअं ॿधण सां ज़हर पखिड़िजी न सघंदो, पोइ ॾंगियल शख़्स खे जल्द अज जल्द अस्पताल पहुचायो वञे। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम जनाब ज़ैन साहब खे तूं असांखे ॿुधाए त जेकॾहिं को शख़्स पाणी में किरी पवे थो उनखे बचाइण लाइ असांखे कहिड़ा उपाउ वठण घुरिजनि। दोस्तों अस्सलाम वालेकुम। आऊं मोहम्मद ज़ैन पढ़ंदड़ क्लास 7 आऊं अवां खे पाणी में उॾंदड़ शख़्स खे बचाइण लाइ कुझु अहम नुक़्तनि बाबति आगाही ॾींदुसि। पाणी में ॿुॾल शख़्स खे पेट भर लेटाए मुंहुं हिकु पासे लारे पोइ खाॿे पासे खां मथे ॾांहुं मुंहुं रखी गोॾनि भर वेही ॿई हथ पुठी जे विच ते करंगे जे ॿिन्ही पासनि ॾांहुं रखी पंहिंजे बुत खे अॻिते करे घुर्बल ज़ोर ॾिजे त जीअं फिफड़नि मां पाणी ॿाहिरि निकिरिजी वञे। ईअं एसी ताईं कंदो रहिजे जेसी ताईं पाणी में ॿुॾल शख़्स जो पाणी ॿाहिरि न निकिरी वञे। महिरबानी। हाणे आउं दावत ॾींदुसि मोहतरम जनाब हसीब साहब खे तूं असांखे ॿुधाए त जेकॾहिं कंहिं शख़्स खे धक लॻे थो त उन सबबि असांखे छा करणु घुरिजे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं मोहम्मद हसीब पढ़ंदड़ क्लास 7 आऊं अवां खे आगाही ॾींदुसि त धक लॻण जे सबबि घणे रतु वहण जी सूरत में असांखे कहिड़ा उपाउ वठण घुरिजनि। प्यारा दोस्तों, धक लॻण जी हालत में जेकॾहिं रतु वहंदो हुजे
तो उन रत खे बंदि कजे। उन लाइ उन मुतासिर जाइ ते साफ़ सुथरी पटी रखी हथ जो ज़ोर ॾेई ऐं उन रत खे बंदि कजे ऐं जल्द सां जल्द उन शख़्स खे अस्पताल ताईं पहुचाइजे। महिरबानी। हाणे आउं अर्ज़ इल्तिमास कंदुसि मोहतरम जनाब नईम हसन खे तूं असांखे ॿुधाए त जेकॾहिं को शख़्स बाहि में सड़ी पवे थो त उन हालत में असांखे छा करणु घुरिजे। दोस्तों अस्सलाम वालेकुम। आउं नईम हसन पढ़ंदड़ क्लास 7 आउं अव्हांखे आगाही ॾींदुसि त जेकॾहिं को बि शख़्स बाहि में सड़ी पए थो त उनखे बचाइण लाइ असांखे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। त दोस्तों जेकॾहिं को बि शख़्स बाहि में सड़ी पए थो त उन बाहि वकुड़ियल शख़्स खे हिकदमि ऐं थुल्हे कपिड़े में वेड़े बाहि खे विसाइण जी कोशिशि कजे ऐं कॾहिं बि पंहिंजा टोटका या नुस्ख़ा इस्तेमालु न करणु घुरिजनि। सड़ण वारी जाइ ते पेस्ट या मिटी न लॻाइणु घुरिजे। सरल खे तुरंत अस्पताल पहुचाइण जी कोशिशि कजे। महिरबानी, शुक्रिया। हाणे आउं अर्ज़ इल्तिमास कंदुसि मोहतरम जनाब बासित साहिब खे तूं असांखे ॿुधाए त जेकॾहिं को शख़्स गर्मी जो किराए लाइ त उनखे बचाइण लाइ असांखे छा करणु घुरिजे। रहमान रहीम। सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम। आउं अब्दुल बासित पढ़ंदड़ क्लास 7 आउं अव्हांखे बाख़बर कंदुसि त झोले सटियल शख़्स यानी गर्मी जे किरायल शख़्स खे बचाइण लाइ छा कजे। प्यार दोस्तों आउं झोले सटियल शख़्स यानी गर्मी जे किरायल शख़्स में पाणी जी खोड़ थी वञे थी, उनखे बुखार थी पवे थो, बेहोश थी सघे थो, दिलि जो धड़को वधी सघे थो ऐं उनखे मथे में सूर ऐं उल्टी बि अची सघे थी। इन हालत में उन शख़्स खे अव्वल किथे छांव में विहारिजे, पाणी या शरबत पीआरिजे ऐं जल्द अज जल्द अस्पताल पहुचाइण जो बंदोबस्त कजे। शुक्रिया। इन प्रोग्राम जी पिछाड़ी में अव्हांखे आगाही ॾींदुसि त सभिनी फ़र्दनि लाइ ज़रूरी थिए थो त हू इब्तिदाई तिबी इमदाद यानी फर्स्ट एड जी ॼाण रखनि ऐं इब्तिदाई तिबी इमदाद जी पेटी यानी फर्स्ट एड बॉक्स पंहिंजे घरनि में मौजूदु रखनि। महिरबानी, अल्लाह।